तूड़े साजे है नंगल तो थब जी साथे नंगल जे खराब तो गालाई हां तू सुनो ए रे रवानी ना जम रजिया हल तू तो करिया हल तो करियो गाया हल दम छकुड़े से दम छ माइटन के देखा रही हो मोहल्लो अरे कारे खड़िया मखिस तेल करे कारो मुंह उगनो कायो है तेल मखे हां साईं तेल दे मत कर मुतो मत बढ़िया पर पई माइटन के तो पर नंगन में की हथो जुबान अरे मुत के मखे मुंह के मोके गोल्डी मुंह कर बस कह गया वरियाम के यानी जार दिया पर छो ताजू उन्होंने इल्जाम लगायो ता मेरी जी छोकरी के छेड़ियो थे मथो कुड़ा करो मो करे सजी गोठ में गड्ढे में खोयो स थक कथी लूसी अरे बेघर तो बुढ़ी को न मोय वो जो तो नक्को कपाय जलो हो हाने गोठ में घुमण जड़े को नयो चाचा बच्चा मुखे चाचा तो जड़ो लूसी मुझे भाट न तो दी सके हाने मुरसो होंदे तो पलान कदे वरियाम खा वराम तो यो मुझे भाटरे जे माथे करहन मलिया या मुझे माथे करहन मलिया थी दही जेकर तू चाही थी तो असांजे ॿाहिरि जी औरत जो तोखे सही दर्द मालूम थियो त पोइ प्लीज़ तूं हुन वटि वञ उते वञी तोखे ख़बर पवंदी त हूअ कीअं असु ॾेई उथे थी ऐं वेंदे ईंदड़ असुर ताईं सॼो ॾींहुं पंहिंजे घर जो कमकार में लॻी थी वञे इस तरह जो पंहिंजे पाण विसरी थो वञे उहे वीचारी बनी ॿारे वञी पाण पोरियो करे पंहिंजा ॿार पाले ऐं पोइ वरी मुड़ुस जी मारूं बि खाए ॾाही उन ज़िंदगी में काई बि ख़ुशी कान्हे का पर पोइ बि तोखे उहा ख़ुशि नज़र ईंदी असांजी वीचारी औरत क़ुर्बानी जो हिकिड़ो सिंबल बणियल आहे सिंबल त पोइ अहिड़ी हालतुनि में पैदा थींदड़ असांजा ॿार कीअं अॻिते निकिरनि था लीड करनि था ऐं वॾा वॾा रुतबा माणनि था अहिड़ियुनि हालतुनि जो दर्द बि त उन्हनि खे हिकिड़ो पुख़्तो बणाए छॾींदो आहे जो हू बुख उञ बीमारियूं शिकस्तुनि सां मुंहुं ॾींदा आहिनि ऐं अॻिते निकिरंदा वेंदा आहिनि ऐं हू कॾहिं कॾहिं एतिरो अॻिते निकिरी वेंदा आहिनि कि दुनिया जा समूरा रुतबा उन्हनि खां घणो पोइ रहिजी वेंदा आहिनि छा अहिड़ी हालतुनि में पैदा थींदड़ शख़्स अॻिते हली संगदिल नाहिन बणिजी वेंदा हू संगदिल नाहिन बणिजंदा छाकाणि त मोहबत उन्हनि जी सकाफ़त हूंदी आहे बल्कि विरसो हूंदी आहे हा एतिरो आहे त अहिड़ियुनि हालतुनि में हू ज़िद्दी ज़रूरु बणिजी वेंदा आहिनि इन जो को ख़ासि सबबु हा उन्हनि जी अना उन्हनि जी ईगो छाकाणि त हू पंहिंजी ज़िंदगी जे जंहिं बि रस्ते तां गुज़रंदा आहिनि उहे कंडनि सां भरियल हूंदा आहिनि उहे कंडा उन्हनि जे पेरनि जे तिरनि में एतिरा लॻल हूंदा आहिनि जो पेरनि जे तिरीअ हेठां काई बि जाइ बचियल न हूंदी आहे जेको कंडो उन्हनि जे तिरीअ में लॻल न हुजे उन्हनि कंडनि लॻण खां पोइ उन्हनि जी तिरी एतिरी सख़्तु थी वेंदी आहे त केतिरनि ई कंडनि लॻण जे बावजूद बि उन्हनि खे इज़ा न ईंदो ऐं पोइ उन्हनि जे तिरनि में रतु नाहे वहंदो ऐं अहिड़ो ई संदन मिज़ाज बणिजी वेंदो आहे त छा अव्हां बि ज़िद्दी आहियो बिल्कुलु पर उहा ज़िद मुंहिंजी ताक़त हूंदी आहे ऐं उहा ताक़त मुंहिंजे शौर जी मातहत हूंदी आहे मातहत तव्हां जॾहिं पंहिंजे ॻोठ मां निकिरंदा आहियो
कोई डिघे अरसे ताईं वापसि पंहिंजे ॻोठ न आहियो वेंदा त छा तव्हांजी मायुनि तव्हांजो इंतज़ारु न आहिनि कंदियूं? ॾाही असां कहिड़े दौर जा ॿार आहियूं जिते असांजी माइरूं हाणे इंतज़ारु न आहिनि कंदियूं। अचो। मां केॾी नंढी भागी आहियां, मां केॾी नंढी भागी आहियां हो मुझे लाइ खून थी पवणा त पोइ तू ये छो थी सोची जन्नत? इनमें तुझो को बि ॾोह न आहे, इनमें मुंहिंजो ई ॾोह आहे त मां अञा जहिड़ी छो आहियां। तोखे लाइ छा थी वियो आहे? मुंहिंजी हाणे जीअण खातिर खॼी वई आहे। मां माण्हुनि जे साम्हूं हाणे कंध खणी कीअं वेंदसि? वो मुझे बारे में छा सोचींदा हूंदा? मुझी प्यारी भेण, एड़ी का बि ॻाल्हि न आहे, कुछ भी गलत ना है थियो। ॾिस न, हुन लोफर तोखे कुछ गलत लफ़्ज़ अचा बस। ऐं ये त हर रोज केतिरा ई बदमाश स्कूल वेंदड़, कॉलेज वेंदड़ ऐं नौकरियुनि ते वेंदड़ छोकिरियुनि खे ग़लत सलत चवंदा ई रहंदा आहिनि। त हिन जो छा मक़सदु आहे त हू बि पाण खे मारे छॾनि? पर कुछ भी न, ये कुछ भी न है जीअं तूं सोची थी। ॾिस, पंहिंजे पाण खे संभाल, ॾाही थी। हाणे आराम कर, कितनी रात थी वई आहे, न रो, लेटी पो। अमीर बख्शी और जेकी थियो सही थियो या गलत थियो, हाणे इन्ही खे दिलि मां कढी छॾ। आऊं तो ॿुधायां यार, ॿारनि खां नंढियूं वॾियूं ग़लतियूं थींदियूं आहिनि चाचा। मां मञा थो त मुस्तो खां बि ग़लती थी आहे, पर एॾी वॾी ग़लती कान थी आहे जेका तव्हां ठाही आहे ऐं ॿुधाई आहे। कंहिं ठाही आहे? चाचा जेकॾहिं मां नालो वठंदुसि त शायदि तव्हां नाराज़ थी वञो। न तूं ॿुधाए मूंखे, तुंहिंजो इशारो अलहयार ॾे आहे? न चाचा, अलहयार ॾे कोन्हे, अलहयार तुंहिंजा ॿार आहे। त पोइ केरु? वरियाम? हा वरियाम। चाचा वरियाम जो छा जो मुंहिंजे नंढे भाटे मुस्तो खे बि हथनि सां बि मारायो अथई। छा थो ॻाल्हाई पियो? ए वरियाम जो कुझु न वञे त पोइ तुंहिंजो छा वञे? मुस्तो मुंहिंजो भाटियो आहे, मुंहिंजो रतु आहे, मूंसां गॾु रहंदो आहे। ऐं मुंहिंजा ॿार वरियाम जा छा थियनि? हा, मूंखे अव्हां खां अञा इज़त जो पलांद वठिणो आहे। ॾिस अमीर बख्श, वराम खे तुंहिंजी असांजी दोस्ती बिल्कुलु पसंदि न आहे। ॿी ॻाल्हि त हू तुंहिंजी गुलामों जी रिश्तेदारी में बि ख़ुशि न आहे। हुन त अहिड़ो मौक़ो ॻोल्हियो पिए त हिकु धक में ॿ शिकार करे। अहिड़े मौक़े वरी ॿियो हुनखे कॾहिं मिलंदो? ताजू, ॻाल्हि खे हेॾे होॾे न फेराए। तव्हां मुंहिंजी इज़त ते हथु खयो आहे, आङुर खई आहे तव्हां मुंहिंजी इज़त ते। मां तव्हां खां इज़त जो पलान ज़रूरु वठंदुसि। अमीर बख्श, असांखे ॾाढी सज़ा मिली आहे। हीउ दफ़ो असांखे माफ़ी ॾे, चई त न्याणियूं मेड़ वठी अचो। न इन जी ज़रूरत कान्हे का। असां तुंहिंजे कमु ईंदासीं अमीर बख्श। चाचा मूं बि छोरे खे ॾाढी मार कढी आहे, आईंदा अहिड़ी ग़लती न कंदो, बसि अवां माफ़ करे छॾियो। छा मुंहिंजी हिन ॻाल्हि सां एग्री कंदा त मोहबत अंधी थींदी आहे? न, बिल्कुलु न। मां चवंदुसि त जिन माण्हुनि इहा थ्योरी ॾिनी आहे उहे ख़ुदि अंधा आहिनि, छो त मोहबत ॿिनि या चइनि नज़रुनि सां नाहे ॾिठी वेंदी। इहा हिकु सॼे वजूद मां रोशनी नागे फुटी निकिरंदी आहे ऐं मोहबत जी अखियूं जंहिं बि ॾिठियूं तूं कॾहिं मंदो न थींदो। त पोइ मोहबत छाजो नालो आहे? मोहबत हिकु वचन जो नालो आहे जंहिं लाइ माण्हू विढ़ंदो आहे, वढिजी वेंदो आहे, मरी वेंदो आहे, पर कॾहिं बि पोइ ते न हटंदो। त छा तव्हां मोहबत में तबक़नि खे नथा मञियो? मोहबत दुनिया जी हर विरासत जो ज़िद आहे
ऐं तूं तबकनि जी ॻाल्हि थी करी। पर जमाल उहे नौजवान जेके हिकु समाजी तब्दीली जी ॻाल्हियूं कंदा आहिनि उहे अॼु या त के छोकिरे जे इश्क में वणिजी विया आहिनि या वरी फ़क़ीर ऐं मलंग थी विया आहिनि जंहिंखे हू सूफ़ी जो नालो ॾियनि था। छा इहो नई दुनिया जी हक़ीक़त खां फ़रार न आहिनि? बिल्कुलु फ़रार आहे, पर ॾाढी तोखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त इश्क में नाकामी माण्हू खे बर्बाद करे छॾींदी आहे, उनखे कंप्लीटली डिस्ट्रॉय करे छॾींदी आहे। कल्ह उन्हनि माण्हुनि इनकलाब सां इश्क ईअं कयो जीअं की महबूबा सां कबो आहे। हाणे जॾहिं उहे इश्क में नाकाम थींदा आहिनि त पोइ वञी टे ऑप्शन बचंदा आहिनि, टे। या त हू वधीक बहादुर थी हालतुनि जो मुक़ाबिलो करे, या त वरी हू ख़ुदकुशी करे छॾे, या वरी ड्रग यूज़ करे, जे न त कंहिं छोकिरे जे ॿाहुनि जी पनाह वठे। तव्हां छा कयो? मुंहिंजो शौर एतिरो पुख़्तो ज़रूरु हुयो जो न मूंखे माठ त कराई पर मूंखे मरण न ॾिनो। त छा तव्हां कंहिं छोकिरे जी झोली में पनाह न आहे वरिती?